असां गॾु कुझु ख़ूबसूरत आवाज़ूं बि तशरीफ़ फरमा आहिनि। सूफ़ी अयाज़ साहब तशरीफ़ फरमा आहिनि। उन्हनि खे गुज़ारिश कंदमि त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ई ट्रांसमिशन पे रखनि। महिरबानी। ही अच्छा माशाल्लाह माशाल्लाह। पाण शाइर अहले सुनत आहिनि ऐं ही किताबूं पाण जो लिखियल आहिनि ऐं सिंध टीवी जे लाइ ही पाण गिफ्ट खणी आया आहिनि। वरी महिरबानी तव्हांजी। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हिकु ख्वाब मुंहिंजा मौला अहिड़ो ॾेखार जां मूंखे पंहिंजे हबीब जो चेहरो ॾेखार जां हिकु ख्वाब मुंहिंजा मौला अहिड़ो ॾेखार जां मूंखे पंहिंजे हबीब जो चेहरो ॾेखार जां जाॾे कयां निगाह मां जलवो नबी पसां जाॾे कयां निगाह मां जलवो नबी पसां सुणे रसूल पाक जो मुखड़ो ॾेखार जां सुणे रसूल पाक जो मुखड़ो ॾेखार जां सलमान में जपीती आका उनय मझा सलमान में जपीती आका उनय मजा आजिज़ खे भी हुजूर को टुकड़ो प्यार जां आजिज़ खे भी हुजूर को टुकड़ो प्यार जां कोसर जो जाम क़याम में मिलंदो हुजूर खां कोसर जो जाम क़याम में मिलंदो हुजूर खां उन जाम मां भी आका कतरो प्यार जां उन जाम मां भी आका कतरो प्यार जां सैफी अयाज़ कबर में पूरो जॾहिं बने सैफी अयाज़ कबर में पूरो जॾहिं बने मुनकर नकीर खां अॻे तजलो ॾेखार जां मुनकर नकीर खां अॻे तजलो ॾेखार जां हिकु ख्वाब मुंहिंजा मौला अहिड़ो ॾेखार जां मूंखे पंहिंजे हबीब जो चेहरो ॾेखार जां। सुभान अल्लाह माशाल्लाह।